पाकिस्तान जिंदाबाद सबको न्यूज़ सां हाज़िर आहियूं। जीअं त अॼु 14 अगस्त जो ॾिहाड़ो आहे, सॼे मुल्क जीअं उमरकोट में 75 योम आज़ादी ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज में मल्हायो वियो। इन प्रोग्राम खे कवरेज ॾियण जे लाइ उमरकोट जे ब्यूरो चीफ सैयद अब्दुल रहमान शाह ऐं डिस्ट्रिक्ट उमरकोट जे रिपोर्टर असद अली भुरगुड़ी मौजूद रहिया, जंहिंमें मेहमान ख़ुसूसी पीपल्स पार्टी MP सैयद अमीर अली शाह, अगूणो सिटी चेयरमैन ख़ालिद सिराज सूमरो, डिप्टी कमिश्नर ताहिर मेमण, PTI अगमण लेखराज माली, DSP यूनिस बलोच, एडमिनिस्ट्रेटर खालिद हुसैन जतोई समेत ॿियनि शिरकत कई। योम आज़ादी तकरीब में परचम कुशाई थी, पुलिस जे अहलकारनि सलामी पेश कई। इन मौक़े ते मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं कॉलेजनि जे शागिर्दनि टैबलो, मिली नगमा, गीत, डांडिया डांस तकरीरूं पेश कयूं। योम आज़ादी ख़ुशी जे मौक़े ते सैयद अमीर अली शाह मिली नगमो ॻाए शागिर्दनि, उस्तादनि ऐं तकरीब में आयल मौज़ज़ीन खे झूमाए छॾियो। जलाल जोगी मुरली वॼाए पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। 75 योम आज़ादी वॾे जोश ऐं ख़रोश सां मल्हायो वियो ऐं बुज़ुर्गनि जी ॾिनल क़ुर्बानीनि ते रोशनी विधी वई। आख़िर में पाक फ़ौज जे शहीदनि ऐं मुल्क जी सलामती जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं ऐं इहो वचन कयो वियो त कश्मीर बनेगा पाकिस्तान, इहो ॾींहुं परे नाहे जेको कश्मीर जी ज़मीन ते पाकिस्तानी परचम लहराईंदो। तकरीब जे आख़िर में MP सैयद अमीर अली शाह ऐं बॉयज़ डिग्री कॉलेज जे ॿारनि ॿूटा पोखिया।